अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह रहमान रहीम। असल मसलो है तो असां घर में अनीस भी घर हुयो, नंढड़ो पुटु मुंहिंजो जी गाॾी काए आयो, शोरूम आहे मुंहिंजो गाॾी जो पंहिंजो, उतो शोरूम खां गाॾी काए कम सां वञिणो, पोइ गाॾी काए आयो, असां त घर में अंदरि हुआसीं, अंदरि बीठा हुआसीं त जीअं गाॾी काए अचे दर ते बीहारी त पोइ तो टोयोटा करोला कार आई, अल्टक्स ई कहिड़ी कार अचे, हुनजे पोइ तो 4 माण्हू आया, नंढड़ो लहे पियो गाॾी में, हुनखे पकिड़े गाॾी में अंदरि उछलायूं, अंदरि उछलाए गाॾी में हुनखे अंदरि उछलाए खणी गाॾी में अची गाॾी खे खणी भॼायूं त मां ॿाहिरि निकितो त मां हुन कलेक्शन मुंहिंजे मथां बुल्ट कयो चोर, त मूंखे अनीस चयो त मां नंढा ॿार आहिनि, तूं तकड़ कंदे त हणंदा बस्ट ॿार मरी वेंदा नंढा, मूंखे पोइ हिते भागोराणी खणी वियो कैमरा में अची मां खणी वियो अंदरि, मां पहुते में पोइ बाद में स्कूटर ते मां कैमरा आयो, उन मूंखे खयो मां कढ वियो में गवालिया सोसाइटी ते में पोइ अनीस मुंहिंजो पुटु गाॾी एफ जे किरोला आई लैंड क्रूज़र उहो काए मुंहिंजे कढायो, पोइ हुनखे मूंखे चयो भाउ वेह, मां चयो भाउ हथियार खणी आयुसि हलो, चई मां न खणी आयुमि, मां चयो भाउ ज़ुल्म कई न खणी आयो त सॼो हाणे छा कयूं, पोइ असां कढा वियासीं, GR इहो गाॾी निकिरी वई, असांजी नज़र न आयो एॾो तेज़ वई, असां न ॾिठोसीं, पुट वारे खे अदराल खे खणी हलियो वियो, किरोला जेकी असांजी नज़र में हुई, असां किरोला खे ॾिसंदा पिया वञूं, किरोला जीअं रोड ते चढ़ी मेन रोड ते चढ़ी त असां चयो हाणे हे त विया, हाणे हिनखे त पकड़ियूं न, असां हुनखे हिट कयोसीं गाॾी हुनजी भिति में लॻो टन में जी थींदो, पुलिस बीठी, पुलिस तव्हां सां गॾु हुई या न? पुलिस बीठी हुई पर वेझो ई न आया, कलेक्शन बि साण विछड़ियूं बि खयो ई कोन, मां चयो मूंखे कलेक्शन ते मां विड़ा त बि न मूंखे, चई हमारा हद नहीं है, हमारा हद सोराब गोठ है, हज़ारे वाला ॿई पुलिस वारा ॿई हज़ारे वाला त पोइ तो छो वर्दी पातो आहे, तूं असां सिंधी खे तूं छा बचाईंदे, हिन हज़ारे वाला ने भर्ती कया न सभु, हुन में न अख़लाक आहे, न नज़म आहे, न ज़ब्त आहे, न को तमीज़ आहे, को माण्हू पंहिंजे लाइ असलो खणी बचा लाइ तोखे लाहे त बेइज़तो था करे, कल ई ॾिसो गाॾी में पोइ सीटनि ते ॾिसनि, दरनि में ॾिसनि था कारा शीशा हुनखे लाहिनि था, पोइ हुन खां पोइ उन जेको लथो चोर उनखे गाॾी मोटी आयो हुओ, असांखे बस्ट हयईं, पोइ उन छोकिरे खे जेको आहे पंहिंजो जेको ड्राइवर हुन उन चोर नाले खे खणी वियो, हाणे सां खणी हलिया विया, पोइ अनीस खे गोली लॻी हिते कलेक्शन बस्ट जो हुयूं त मां अनीस खे खणी मां सिधो साउथ सिटी हॉस्पिटल हलियो वियुमि, अदराल खे पहुचे पोइ सलाह भरे छॾियो, मासूम 17 साल मरियासीं, अनीस जी तबियत आख़िर करे वेंटिलेटर ते अञा अथई, बाक़ी सॼो मां हुते फोन कयो बाबा नादर ख़ान सॼो कमु हे कयो आहे, सेकंड मूंसां राब्ते में हर वक़्त में रातो छा थियो किथे आहे, नादर ख़ान कयो आहे, सभु कुझु बाबा नादर ख़ान कयो आहे, हे मूंखे जीअं हर्ष खे सेकंड ॻाल्हाए पियो, नादर ख़ान, ख़ालिद ख़ान, आमिर ख़ान सभु ॿाहिरि मूंसां भाइट हुया, पुट सभु राब्ते में आहे, अनीस खे ॿुधाए, अदनाल खे ॿुधाए, पोइ मूंखे इहो चई रोई, चयो तुंहिंजो पुटु अदनाल वियो, बाक़ी लोटा रखी वेठा आहिनि, जेके गवर्नमेंट हलाइण नथो अचे हुनखे अॻिते करे हटाइनि, कहिड़ी गवर्नमेंट सिंध में बचाए, छा सिंध में बचाए अथनि, जेको माण्हू कमु आहे हुनखे अॻिते छॾे नथा ज़ालिम, छा ॿुधायूं छा ॻाल्हायूं, ख़ुदा पाण वटि थोरो सिधो कमु थो करे हुनजे पोइ तूं ठठियूं अलाए छा ख़ुदा ज़ालिमनि खे पुॼंदो, रब सां ई पुॼंदो, अलाह ताला।